वेलकम टू माय यूट्यूब चैनल सिंधी विथ जी एच लाखो। अॼु असांजे वीडियो जो मौज़ू आहे सिंधी अफ़सानवी अदब जे जग मशहूर अफ़साना निगार कहाणीकार माणक साहब जे जग मशहूर कहाणी हवेली जा राज़। ही कहाणी दरअसल असांजे समाज में मुरवज दकियानूसी रस्मुनि दकियानूसी रस्मुनि रवाजनि ऐं मुद्दे ख़ारिज जेके रस्मूं आहिनि सिंधी समाज में मुरवज उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो हिकिड़ो जदोजहद करण ऐं उन्हनि खे अक्सबंद करण जी कोशिशि कई आहे। अचो त हाणे असां कहाणी पढ़ूं। कहाणी पढ़ण खां पहिरीं ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो ऐं वीडियो खे पसंदि कयो त जीअं आउं वधीक तव्हां ताईं अहिड़ा काराइता वीडियोज़ पहुचाए सघां। हवेली जा राज़। ॿिनि पैरनि जी महल हुई ऐं हकीम ख़ैर मोहम्मद जे हैदरी शफ़ा खाने ॾांहुं वञी रहियो हुअसि। परे खां ई ॾिठुमि त हकीम साहिबु पुराणे काठ जे संदल ते पलथी मारियो खरल में कंहिं दवा जो सफ़ूफ़ करे रहियो हो। मालूम पटांदड़ संदसि मथियूं चप ॾंदनि में अंदरि भकोड़ियल हेठियूं चप ॿाहिरि डूलो थी निकितल हो। मूंखे परे खां ई ॾिसी खरल खे परे रेढ़े हथ गोॾ सां उघियाई। जॾहिं हैदरी शफ़ाखाने जे चांठ उकरी पेर अंदरि रखियुमि त हकीम उथी अॻिते वधी उकीर मां भाकुर पाए पंहिंजो वात मुंहिंजे साॼे कन ते आणे चयो, कुझु ॿुधो अथई? मूं उते ई कंध सां नाकार करे चयो, न। पोइ हिंदुनि जे ज़माने वारी हिकु छिगल मोड़ीअ खे रेढ़े मूंखे वेहण जो इशारो कयो। आउं वेही रहियसि। हिन चौधारी राज़दारी नमूने नज़र फेराए मुंहं जे वेझो अची आवाज़ खे तमामु हल्को करे चयाईं, कुझु बि न ॿुधो अथई? नकी, पर छा जे बारे में? हकीम जवाबु न ॾिनो। पुठ वारी दरीअ मां चोरनि वांगुरु लियो पाए वरी मूंखे मूं ॾे ॾिठाई ऐं पंहिंजा ॻाढ़ा गोल गोल दोॾा फाड़े चयईं, अड़े हेफ़ अथई, अहिड़ी ख़ुशख़बरी बि न ॿुधई त पोइ ॼण ॼाओ ई नाहीं। ॿियो झल त ॾिसां थो, ॿाहिरि ॾिसां त का पहर त कान्हे। ईअं चई हकीम ॿाहिरि जो समाह करणु निकिरी वियो। मूंखे सम्झ में ई न पिए आयो त अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो हकीम अहिड़ी राज़दारी पियो रखे ऐं ॿुधाइण लाइ जबल जहिड़ा सांभा पियो करे। काफ़ी सोच बैदि मां कंहिं नतीजे ते पहुची न सघियुसि। नेठि हकीम पंहिंजी चंपलीअ सां फर कंदो अंदरि आयो। अचणु शर्त पंहिंजो मुंहुं मुंहिंजे कन जे वेझो आणे चयाईं, हेॾे ॿुध। हा, साईं ॾिनल शाह जी नंढी नींगरी भॼी वई। हाँ, छा चई? अड़े आस्ते, हवेली भर में आहे, मियां भितियुनि खे बि कन आहिनि। साईं ॾिनल शाह जी नंढे में नंढी नींगरी जेका हाणे सामाणी हुई ऐं अञा ताज़ो हफ़्तो अॻु क़ुरान खे बख़्शाई हुआऊं। कंहिंसां भॻी? जुमेशीदीअ सां। जुमोशीदी? कहिड़ो जुमोशीदी? अड़े उहो ई जुमोशीदी जेको हवेलीअ जे पाणी भरींदो हो, जंहिंखे ॾाढो ॾाढो करे कोन चवंदा हुआसीं। अड़े उहो दागी जहिड़ो रोॾो दुख। हाओ हाओ। हकीम वॾे राज़दाना नमूने इंतिहाई आस्ते आस्ते ॻाल्हाए बि रहियो हो त पंहिंजा ॻाढ़ा गोल गोल दोॾा बि फेराए रहियो हो। आउं सुन विचां हकीम जो मुंहुं तके रहियो हुअसि। अड़े वाछ गोॾो थी वई अथई? सम्झी छा थो बचा, ज़मानो तरक़ीअ ते आहे, माण्हू चंड ते पिया पहुचनि। साह रोके लाॻीतो ॻाल्हाइण करे हकीम जो सीनो भरिजी आयो ऐं वात सां डिघो साह कढी अॻिते चवणु लॻो, आख़िर ही केसि ताईं कहर जा कोट रहंदा, नेठि त किरंदा। धीअनि सां ज़ुल्म त ॾिसो, इंसान जे क़ुरान सां शादी। साहिब ज़ाइफ़ां। हकीम जालूस जो कोल आहे त औरत खे मर्द खां 40 दफ़ा वधीक नफ़्सियाती ख़्वाहिश थींदी आहे। चङो कयाईं, न त हवेली में उमिरि ॻरी वञेसि हा। उमिरि? जीअं ॿियनि बीबियुनि जूं उमिरियूं पयूं ॻरनि। क़ुरान सां थी औरत पणिजे। वाड़े सिंध जा सैयद। हकीम पंहिंजे मुंहुं ॻाल्हाईंदो रहियो। हकीम जूं उहे ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजे ज़हन में हिकु टाट ॾींदड़ करंट उभरियो। साईं ॾिनल शाह जी नंढड़े में नंढड़ी नींगर। अड़े उन जो नालो शहबानू हो। वॾी बीबी खेसि प्यार मां शाहू करे कोठींदी हुई। शाहू ॾाढे शीदीअ सां भॼी वई। ॾाढी शीदीअ सां?
हिकु रोॾो बिन्नू दुख जहिड़ो बिन मांस उन सां मूं बेख़्याली में भुणकियो ऐं हकीम ॾे निहारियो त किथे हिन ॿुधो त कोन, पर हू वरी पंहिंजे धुन में महू खरल में दवा खुरड़े रहियो हो त हिन पंहिंजे मुंहुं ॻाल्हाए बि रहियो हो। ख़्यालनि जे सैलाब ॼण ज़हन जे वसी वादी में पलटिजी पियो ऐं लाशऊर जे खंडरनि में तह थियल नंढपण जे माज़ी जूं यादगिरियूं मेण वांगुरु वञी शऊर जे सतह ते अचणु लॻियूं। मां जॾहिं नंढो हूंदो हुअसि 8-9 सालनि जो, सैदनि जी हवेली मां ॾुध वठणु वेंदो हुअसि। माई सारा जेका सैदनि जे सभिनी खां झूनी बानी हुई, सा ॾुध विलोड़ींदी हुई ऐं हर रोज़ सुबुह जो ख़ाली टिभो खणी माई सारा जे भर में वञी रखंदो हुउसि। ॿिया बि केतिरा ई ॻोठ जा नंढड़ा नींगर ऐं नींगरियूं ॾुध वठण लाइ टिभा जिस्त जा लोटा चौरियूं खणी अची माई सारा जे भर में रखंदा हुआ। ॾुध विलोड़जण ते माई सारा सभिनी खे वंडे ॾींदी हुई। मां उमिरि में सभिनी नींगरनि खां वॾो हुअसि। हवेली में ॿियूं बानियूं बि हूंदियूं हुयूं, जवान जमाण अधड़ोट पोड़ियूं सभु सॼो ॾींहुं कंहिं न कंहिं कम में रुधल हूंदियूं हुयूं। वॾी बीबी सॼो ॾींहुं हिंदोरे में पई हूंदी हुई जो का बीमारी हुयसि, जंहिंखे घणो हली फिरी कान सघंदी हुई। साईं ॾिनल शाह कॾहिं कॾहिं हवेली में ईंदो हो, न त अक्सर करे नई ठहिरायल बंगले में रहंदो हो या वरी कराची या लाहौर में। हवेली में सभिनी जो लाॾ कोॾ ऐं प्यार जो मर्कज़ साईं ॾिनल शाह बादशाह जे सभ खां नंढी न्याणी शहबानू हुई। बीबी वॾी खेसि प्यार विचां शाहू करे कोठींदी हुई। शाहू सॼो ॾींहुं हवेली में पई कुॾंदी ऐं ठींग टुपा ॾींदी हुई, कॾहिं अङण में त कॾहिं अंदरि हुजरनि में। साईं खे पुटेलो औलाद हो ई कोन, सो ॿिनि न्याणियुनि जो शाहू नंढी हुई, उन करे सभु हिन खे घणो भाईंदा हुआ। शाहू जेका राति ॾाढे शिदीअ सां भॼी वई, तंहिंजी ॼमार उन वक़्तु शायदि 9-10 साल खनि हुई। संस मुंहुं गोल मोटड़ो हो, रंग ॻाढ़ाइण माइल अछो, अॻड़ियुनि जी गुॾीअ जे कारनि धागनि सां ठहियल अखियुनि वांगुरु संस अखियूं बि चीरियल कारियूं कटारियूं हुयूं। तंहिं मथां तरार वांगुरु जुड़ियल कारा घाटा जुड़वा भिरूं ॾाढा ठहंदा हुयसि। बसि सोनीअ ते सुहाग जॾहिं बानी विचां सींध ॾेई संस चोटी छिके ॿधंदी हुई त संस वेठल पेशानी अधु चंड वांगुरु जरकंदी नज़र ईंदी हुई। हवेली में शाहूअ जी वॾी भेण रहंदी हुई, बीबी जन्नत। साईं ॾिनल शाह जी वॾी न्याणी बीबी जीअं शाहूअ खां अटकल 3-4 साल खनि वॾी हुई। उन जा मुहांडा बि हू बहू शाहूअ जहिड़ा हुआ। शाहू अञा टिड़ंदड़ मुखड़ी हुई त बीबी जिना बहार में जोभन ते रसंदड़ टिड़ियल गुल, जंहिंजूं जीवन नाज़ुक नरम ऐं लसियूं पनखड़ियूं चङी तरह खुलियल हूंदियूं आहिनि, भंवरे लाइ मकनाती छिक रखंदियूं आहिनि। हिन जे सुगंध मौसम बहार जे सुबुह सादिक में टिड़ियल गुलनि वांगुरु परे खां ई महसूसु थींदी आहे, पाण ॾांहुं बेसाख़्तगी कशिश कंदी आहे। नंढपण जे यादगिरियुनि जो सिलसिलो हलंदो रहियो सिंधुअ जे वहकिरे जीअं। मां सैदनि जी हवेली मां ॾुध वठणु वेंदो हुअसि। शाहू अञा नंढड़ी हुई। तंहिं ॾींहुं बीबी जनाब शाहू वांगुरु क़ुर शरीफ़ खे बख़्शाई हुआऊं, जो सैदनि में को अहिड़ो नींगर कोन हो, तंहिंखां सवाइ चवनि पिया त असुल ॻाल्हि मिल्कियती हिसे जी विरहाङे जी हुई। ॾाॾे जेका बख़्शाइण जी रीत ते वेठी हुई, तंहिं ॻाल्हि ते थी कई त बीबीअ खे कुंवार वांगुरु सिंगारियो हुआऊं, खेसि रेशमी ॻाढ़ो वॻो पहिरियो वियो हो, संस हथनि ते मेहंदी लाती वई हुई, क़ुर पासे खां रिहल ते पियो हो। बीबी घूंघट में शर्मायो या डिॼो, मुंहुं हेठि कयो वेठी हुई। संस दिलि ॿुॾी रही हुई। सुहाग राति जे बारे में ख़्यालनि में अणॼातल ख़ौफ़, गहरे पर लुत्फ़ दर्द ऐं अणचखियल बेइंतहा ख़ुशी जी नाज़ुक धागनि सां उणियल सुहिणनि ख़्वाबनि, सॼणनि सां मिली हिकु थी वञण जी ऊन्ही तड़प, जवानी जे सांडियल जवान, कुंवारनि उमंगनि जे उथाह सागर में ॿुॾण बजाए भर में रेशमी पोतियुनि में वेढ़ियल क़ुर शरीफ़ जे डप में ॿुॾी रही हुई। क़ुर शरीफ़ जे भरिसां हिकु काई जे प्याले में काफ़ूर जली रहियो हो,
जंहिंजी ख़ुशबूअ जी सॼे कोठीअ में पखिड़िजी वई हुई। उते मौजूदु हिकु अलबेली जवान नींगर खे लॻो त उन प्यालीअ में ॼण बीबीअ जा जवान उमंग ऐं कुंवारा ख्वाब जली रहिया आहिनि, जे जली जली रख थी वेंदा। क़ुर शरीफ़ सां शादी करण खां पोइ बीबी जन्ना खे दौरा पवण लॻा। हवेली में सभु चवंदा हुआ त क़ुर शरीफ़ शादी करण करे बीबीअ में सैद ख़ानदान जो को नेक रूह अची वासो थो करे, पर ॻोठ जी मसीत जो मौलवी साहब चवंदो हो त रूह कॾहिं बि हिन गुनाहगार दुनिया में अची नथो सघे, बाक़ी बीबीअ खे जिन थो अचे, जिन बि ॾेढ जिन, जेको जिननि जो सरदार आहे, ख़ासि सैदनि जे घरनि जो महिमान थींदो आहे। जॾहिं बीबी जन्ना में जिन अची वासो कंदो हो त हू सॼी ॻाढ़ी थी वेंदी हुई, ॼुंडा खोले कंध धोणींदी हुई, संदसि सॼो बदन गरम थी फुड़कण लॻंदो हो। जेको बि संदसि भर में वेंदो हो उनखे भाकुर पाए चक हणंदी हुई, रांभूटा पाईंदी हुई, उन जी चमड़ी चूसे रत कढी छॾींदी हुई। जेसी ताईं मजस जन हूंदो हो तेसी ताईं जंहिं माण्हू या शइ में भाकुर हूंदो हुअसि उनखे ज़ोर पाण में भकोड़े पाण खे लोॾींदी रहंदी हुई। घड़ी सायद ईअं करण खां पोइ साणी ऐं बेहाल थी करे किरी पवंदी हुई। बीबी जन्ना जी उहा हालत ॾिसी माई सारा पंहिंजे अशद आंगुर हेठियं चप ते रखी अजब में पइजी चवंदी हुई, रब मुंहिंजी जो शान, हिकु त सैयद जो ॿार वरी क़ुर जी अमान, मथां सोन ते सुहागो उहो जो मथसि रब जो प्यार, ऐं पोइ थधो शुकारो भरे अंगुर आसमान ॾांहुं खणी चवंदी, ॿुड़ी रब जो राज़ रब ॼाणे, बंदे खे का सघ का जोड़। मां बीबी जन्ना खे ॾाढो डिॼंदो हुउसि। ॾुध वठण वेंदे महिल सदाईं उहो ई सोचींदो वेंदो हुउसि त शल न हींअर बीबी खे जिन अचे, मतां उन वक़्तु मूंखे भाकुर पाए चक हणी रत कढे। वरी मौलवी साहब जी हीअ ॻाल्हि डढ जो वॾो हरामी बेमान आहे। जॾहिं कंहिं औरत ज़ात वटि ईंदो आहे उन महिल जेको बि मर्द ज़ात उन औरत जे भरिसां वेंदो आहे त डढ जिन जो झकीअ में अचे उन मर्द जो कॾहिं कॾहिं ॻाटो भञी छॾींदो आहे। यादि करे ॾकी वेंदो हुअसि। तकड़ तकड़ में आयतुल कुर्सी पढ़ी कमीज़ जे गले जे पिन खोले सीने जे अंदरि शुकारे अल्लाह साईं खे दुआ घुरंदो हुअसि त मौला पीरा पीर दस्तगीर मोहम्मद मिठे जे सदके बीबे जिन खां बचाए। सोच जे उमेक समुंड जे उन्हनि गहराइनि में लुड़ंदे ॼण मुंहिंजे आॾो हवेली जे हर शइ अचणु लॻी, पधरी थी ऐं चिटी। हिकु ॾींहुं जेको मुंहिंजे ॼमार जो नओं ऐं अजीब तर ॾींहुं हो, उन ॾींहुं मां सैदनि जे हवेलीअ तां रोज़ वांगुरु ॾुध वठणु वियुसि। पंहिंजो डिॿो पोढ़ी बानीअ माई सारा जे भर में रखी भरिसां पियल खट जे वाॾण खां वेही रहियसि। अञा को ॿार कोन आयो हो। माई सारा पंहिंजे ई धुन में ॾुध विलोड़े रही हुई। बीबी वॾी मथां साई शाल ढकियो निंड पई हुई। शाहू बि जंहिंजा ठींग टुपा हेॾे सारे वीरान लॻंदड़ अङण खे कुझु ज़िंदगी बख़्शींदा हुआ, सा बि शायदि अंदरि हुजरे में हुई। सॼे अङण में चुप चपाट लॻी पई हुई। अजीब ख़ामोश माहौल छायल हो। रुगो ॾुध विलोड़ण करे चाॾी अंदरि फिरंदड़ मांधाणीअ जो ढंगाणो आवाज़ पे आयो। उहो आवाज़ चुप चपात जे माहौल में अञा वधीक अजीब पे लॻो। मां चाॾी अंदरि लुछंदड़ ॾहीअ जी आवाज़ में कन लॻायो ऐं पंहिंजे ख़्यालनि में गुमसुम वेठो हुअसि त ओॾी महिल बीबी अंदरां निकिती। संदसि अखियूं खुमार में अधु पूरियल हुयूं। ईअं पे लॻो ॼण उहा अञा हाणे हंध मां उथी आई आहे। सॼी राति निंड करण बजाए लुछंदी पुछंदी रही आहे, पर संदसि मुंहं में नए क़िस्म जी वणंदड़ बहक आहे। अधु पूरियल अखियुनि में पुरकशिश चमक, संदसि हलण जी लोड में हिकु नओं अंदाज़ ऐं लचक हुई। हिन मुंहिंजे भरिसां अची मूंखे गिराटड़ी पाए चयो कि का शइ खाईंदे? मूं खेसि को बि जवाबु न ॾिनो ऐं कंध हेठि करे कमीज़ जे अॻु अंगुरियुनि में वेहणु लॻुसि। उन वक़्तु मूंखे उहा ॻाल्हि यादि अची वई त जॾहिं बीबी जन्नत खे जिन ईंदो आहे तॾहिं संदसि मुंहुं ॻाढ़ो थी वेंदो आहे ऐं साहु तेज़ हलणु लॻंदो अथसि। मूं उन वक़्तु संदसि अहिड़ी हालत ॾिठी। हिन मुंहिंजे कुल्हे ते हथु रखी
त मुंहिंजे दिलि डप में सुसंदी वई ऐं संदसि मुंहं में निमाणाईअ मंझां ॾिनल ऐं हीसियल नज़रुनि सां ॾिसणु लॻुसि। डिॼ न की का हल त शे ॾियां। ईअं हिन प्यार मंझां कंधु लोॾे पंहिंजा ॻाढ़ा चप गोल ठाहे उन्हनि सां पुचकार ॾींदे चयो, साॼी ॿांह जे भाकुर में करे पंहिंजी कोठी में वठी आई। मुंहिंजो लिंग लिंग कांडराइजी वियो। दिलि में चयुमि, अबाड़े अॼु त मरी वियसि, लाह ई निकिरी विया। आयतल कुर्सी पढ़ण जी कोशिशि कयमि पर डप में उहा विसरी वई। कोठी में अंदरि घिड़ण शर्त बीबी मूंखे ज़ोर सां भाकुर पातो ऐं मुंहिंजे गिटे ते चुमी ॾिनी। चयो, डिॼ न मुंहिंजा मिठड़ा। संस आवाज़ में गहरो जज़्बो ऐं लर्ज़िश हुई। उन वक़्तु बीबीअ जा गरम गरम ऐं ॻाढ़ा चप ताज़े वढियल गोश्त जे टुकड़े वांगुरु फड़की रहिया हुआ। साह तमामु तेज़ीअ सां नासुनि मां अची वञी रहियो हुअसि। उन करे रेशमी चोले मां सीने जो उभार लहवार पधिरो पसिजी रहियो हो। समूरे बदन जो रतु ॼण गिटनि में अची गॾु थियो हुअसि। संस गिटा ॻाढ़ा कटोड़ा थी विया हुआ। अखियुनि जूं ॾारियूं उभरी आयूं हुयसि। उन्हनि में मक़नातीसी छिक हुई। संस सॼो बदन बाह वांगुरु पेॿरियो। मां संस भाकुर में हुयसि। संस बदन जी गर्मी गंजी ऐं रेशमी चोले जी दीवार उरांगे मूंखे छुही रही हुई। जेतोणीक उन गर्मीअ में बगलनि जी पघर जी धप बि गॾियल हुई, पर उहा गर्मी मूंखे ॾाढी वणी ऐं तह सियारे में बि बाह जे वणंदड़ सेक वांगुरु लॻमि। उहे ॻाल्हियूं यादि अचण सां मुंहिंजे बदन में ॼण स्याटो पइजी वियो। ख़्यालनि जो सिलसिलो ॼण भॼी पियो। चौधारी दवाख़ाने में हकीम खे ॾिठुमि। हू बदस्तूर ख़ल में सफ़ूफ़ करे रहियो हो त को पारसीअ जो शहर बि झुंगारे रहियो हो ऐं रखी रखी भुण भुण कयाई, मार पवेन, अॼु को गिराक न लड़ियो आहे। हिन ॻोठ जा माण्हू हूअं त हर शइ में कंजूस, पर बीमार थियण में बि कंजूस। संस उन्हनि गुफ़्तनि ते मूं मुश्की पंहिंजे यादगिरियुनि खां जिंद छॾाइण ख़ातिर दिलि में चयो, बेहुदा ख़्याल, पर उहे यादगिरियूं दिमाग़ मां निकिरण बजाए लाशऊर जे उथाह सागर मां पलटिजी तेज़ वहकरे वांगुरु शऊर जे साफ़ ऐं शफ़ाफ़ सतह ते अचण लॻियूं ऐं यादगिरियुनि जो ॻांढापो वरी मरकज़ ते अची ज़ंजीर जे कड़ियुनि वांगुरु ॻंढिजी वियो। बीबी जना दर ॿेकिड़े उन जो कड़ो आहिस्ते आहिस्ते चढ़ियो ऐं पोइ मूंखे हिकदमि भाकुर में विझी पाण सां गॾु खटे ते उछलियो। संस नरम ऐं गुदाज़ ॿाहूं मुंहिंजे नंढड़े ऐं सुकल बदन जे चौधारी मज़बूती सां भकोड़जी वयूं। संस नक मां निकिरंदड़ तेज़ साह जी बूअ मां सवलाई सां महसूसु करे रहियो हुअसि। संस सीने अंदरि बेचैन मच्छी वांगुरु लुछंदड़ दिलि जी धड़क ऐं उभरियल उरह जो हलचल मुंहिंजे सीने खे चङी तरह छुही रही हुई। हिन मुंहिंजे निहाई ते पंहिंजा लसा लसा हथ आहिस्ते आहिस्ते फेरणु शुरू कया। मुंहिंजे सॼे बदन में हिकु वणंदड़ मज़ेदार कितकिताई फैलिजी वई। पोइ हिन खे मुंहिंजी गोॾ जी ॻंढ में हथु विधो ऐं पोइ संस टंगूं मुंहिंजे काठीअ जहिड़ियुनि सुकल ऐं मेरियुनि टंगुनि में ॿखिजी वयूं। मां संस कच्छ में नंढड़े ॾिनल ॿार वांगुरु वाइड़ो लॻी रहियो हुअसि। मुंहिंजी हालति उन हरणी जे बचे वांगुरु हुई जेको शिकारीअ जे तीर खां बचण लाइ मेलनि जा मेल डुकी पोइ हिकु हंधि सहकी बीह रहंदो आहे। थकल ॾिनल ऐं हिरासल उन वक़्तु संस अखियुनि मां मासूमाना बेवसी लाचारी निमाणाई बिखंदी आहे ऐं बीबीअ जे बदन मां निकिरंदड़ गर्मीअ जे ताव सीने अंदरि फतकंदड़ दिलि जी धड़कण लोच पोच जी हालत में फड़कंदड़ जिस्म जे अंग अंग जी लर्ज़िश महसूसु करे रहियो हुअसि। मूं खेसि उन हालत में ॾिसी पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियूं। सोचणु लॻुमि त मरी वियुसि। बीबी खे 1.5 जिन आहे, अॼु ख़ैरु कोन्हे। मुंहिंजा मोला ख़ैरु कजांइ। हिकु दफ़ो थोरियूं अखियूं खोले ॾिठुमि। बीबी जी सहके वारी कैफ़ियत ॾिसी हेबत वठी वियमि ऐं वरी अखियूं पूरे छॾियमि। बीबीअ जो सॼो बदन थड़की रहियो हो। हू हद खां वधीक तेज़ सहकी रही हुई। आहिस्ते आहिस्ते संस भाकुर हिकु छिक ज़ोर वठंदी वई। नक जे फूंडारियल नासुनि मां साह तन्हाई वधीक तेज़ अचण वञण लॻो। घड़ी सायत उन हालत खां पोइ बीबी झटको ॾेई साणी ऐं बेहाल थी किरी पई। मूं मंझां भाकुर हल्को थी वियसि। संस अखियूं हल्के नमूने पुरजी वयूं हुयूं। मुद्दत खां सिकायल मुर्क संस ॻाढ़नि चपनि ते खेॾी रही हुई। मां तारा फोटारे बीबी जी
खीर जहिड़े अच्छे बदन खे ॾिसणु लॻुसि। चाह अजब ऐं तजसुस विचां बीबी अञा सुती पई हुई। भॼण लाइ भलो हो। सोचुमि त टुप ॾेई भॼां, पर वरी ख़्यालु आयो त मतां बीबी वारो जिन पुठ वठी कंध भञी, सो भॼण जो ख़्यालु लाहे उते ई वेही रहियसि ऐं बीबी जी अच्छे बदन खे ॾिसणु लॻुमि। सचपुच डप में बि बीबीअ जे बदन खे ॾिसण में ॾाढो मज़ो पिए आयो। घड़ी खन खां पोइ बीबी उथी लटा पाए कांच जा वर ठाहिया। पोइ मुंहिंजे गिटे ते प्यार मां थपकी हणी चयाईं, ॾिस किका, कंहिंखे ॿुधाइजां न। मूं कंध हेठि हूंदे ई नाकारी में लोॾे न कई। पोइ बीबी जारे में रखियल हिकु चाॾीअ मां सुकल ॿेरनि जी मुठ भरे मुंहिंजे खीसे में विधी। खारकुनि जूं 4 ॻड़ियूं हिकु फुलनि जो बोणीडो हथनि में ॾींदे चयो, हा मुंहिंजा मन ही शेखा। पोइ हिकु आनकी खीसे मां विझंदे चयाईं, हिन जे हट तां शे वटि खाइजांइ, पर ॾिस ही ॻाल्हि कंहिंसां बि न कजांइ। शाबे मुंहिंजे पिपड़ीअ खे। ईअं चई हिन ॿहक वारे मुर्की ॼण लखनि जो खज़ानो हथ अची वियो हुजेसि। मां ॾुध खणी वापसि घर आयसि ऐं उहा ॻाल्हि कंहिंसां बि न कयमि, जो डपु हुयमि त मतां बीबीअ जो 1.5 जिन ॻाटो भञी विझे। अहिड़ी रीति मां ॾुध वठणु वेंदो हुअसि ऐं अक्सर बीबी खाना जे कोठीअ में वञी साणसि गॾु सुम्हंदो बि हुअसि। हाणे मूंखे बिल्कुलु भउ न थींदो हो। जिन जो बि न डपु बजाए पंहिंजाइप, हिरास बजाए अणॼातल मज़ो ऐं अजनबियत बजाए मिकनातीसी छिक महसूसु थींदी हुई। हाणे बिना डप डाव जे मां बीबीअ खे भाकुर पाईंदो हुअसि। बीबीअ जो नरम ऐं नाज़ुक बदन मूंखे ॾाढो वणंदो हो। अक जे कप मां ठहियल रेशमी विहाणे वांगुरु संदसि गुदाज़ लसे ऐं अच्छे बदन ते हथ फेरींदो हुअसि। ईअं करण सां ॾाढो मज़ो ईंदो हो। संदसि अच्छी चमड़ी ऊची बोस्की वांगुरु चिलकंदड़ रेशमी ऐं तिरकणी लॻंदी हुई। दिलि चवंदी हुई त सदाईं साणसि सुतो पियो हुजां ऐं हिकु पलक बि धार न थियां। ईअं सैदनि जी हवेली सां ॾुध वठणु वेंदो हुअसि त बीबी जन्नत सां मौजूं बि माणींदो हुअसि। 2 साल खनि मूं ईअं वरिता। नेठि हिकु ॾींहुं जीअं मां ॾुध जो टिबो माई सारां जे भर में रखी भरिसां पियल खट जे वाॾण खे बीठो हुअसि त बीबी वॾी मूंखे सॾे मुंहिंजे मुंहं में गौर सां ॾिसंदे चयो, अबा तूं हाणे वॾो थी वियो आहीं, मुंहं में मुछुनि जी सावक बि लही आई अथई। उन करे अंदरि हवेली में न ईंदो कर। बाक़ी ॾुध लाइ पंहिंजो नंढो भाउ मोकिलींदो कर या तूं ई ॿाहिरि सॾे वठंदो वेंदो कर। उन आख़िरी ॾींहं ते बीबी जना मूंखे पाण सां गॾु घणी महिल संभारियो हो ऐं हू 2-3 दफ़ा साणी थी हुई। आख़िरी दफ़ो भाकुर में मूंखे पाण ॾांहुं ज़ोर सां भकोड़ींदे चयो हुआईं, तूं मूंखे हितां भॼाए हल कंहिं ॾूरां देस। मां संसि उहे अखर ॿुधी ॾकी वियुसि ऐं भाकुर ढिलो करे बुख छॾाईंदे वराणियुमि, न आऊं तोखे केॾांहुं वठी वेंदुमि। तंहिं ते शादी क़ुरान सां थियल आहे न, तूं त क़ुरान खे बख़्शियल आहीं की न। मां तोखे भॼाईंदुसि त क़ुरान मुंहिंजो संद सुकाए छॾींदो। हिन धरे थियल भाकुर ऐं टंगुनि जे ॿख खे मज़बूत कंदे जोश ऐं जज़्बे मंझां वधीक ज़ोर ॾींदे चयो, तूं अञा किके जो किको ई आहीं, पर ॾिस मुंहिंजा मन हवेली जे पुठिएं पासे हू जो ॿेर जो घाटो वण आहे न, उते लिकी लिकी ईंदो कर। हाणे ईंदे न मुंहिंजा जानी, मां तोखे ॾोकड़ बि जाम ॾींदुसि। मूंखे को बि जवाबु न ॾिनो। ख़्याल जो सिलसिलो हलंदो रहियो मेहराण जे मौजनि जीअं। बीबी शहबानू बीबी जन्नत जी नंढी भेण हुई, हू बहु जन्नत जहिड़ी। अञा बि बीबी जना खां सूंहं में सुरस हुई। उनजी शादी बीबी जीअं जना वांगुरु सैयद क़ुरान शरीफ़ सां कराई, खेसि हक़ बख़्शिराए छॾियो हुआईं। छा बीबी शहबानू बि जुमे शीदी सां सुम्हंदी हूंदी? जीअं बीबी जना मूंखे भॼाइण लाइ चयो हो, तीअं बीबी शहबानू बि जुमे शीदीअ खे भॼाइण लाइ चयो हूंदो। तॾहिं त भॼाए वियुसि, पर जुमो शीदी त सफ़ा किन्नू हो, रंग दांगीअ जे तरे जहिड़ो कारो, नक मुनो, मुंहं ते माता जा दाग जहिड़ो हो दुख। उन सां भॼी वई। बीबी त हुई मलूक जहिड़ो गुलाब जो गुल। मां त भाड़ी आहियां, नुपट भाड़ी। ॾाढे शीदी वांगुरु मां बि बीबी जना खे भॼाया हा त लहे थी वञे हा, पर हू त सैयद जो ॿार हुई, ॿिन्ही जहाननि जो आसरो।
तंहिंखां सवाइ साईं ॾिनल शाह जी न्याणी जेको लखनि जो मुर्शिद कामोरा कड़ा हिन जे दर जा ॿेली। उहो ख़्याल पचाईंदे मुंहिंजे ज़हन में साईं ॾिनल शाह बादशाह जो जलाली चहिरो अची वियो। शराब जे नशे में खुमारियल, टांडनि वांगुरु ॿरंदड़ अखियूं, थुल्हनि ऐं कारनि चपनि मथां मरोटियल डिघा शहपर, मांस भरियल मुंहुं, थुल्हो कंद जंहिंसां लूणो वराए कोन सघंदो हो। पंहिंजे थुल्हे कंद खे पोइते करे जॾहिं टहक ॾींदो हो त ॼण गजगोड़ पवंदी हुई। संदसि शिकिल यादि करे मूंखे ॾकणी वठी वई। जुमे जो ख़ैरु कोन्हे, सयादियाणी भॼाए वियो आहे। साहब साईं ॾिनल शाह जी न्याणी, सिंध जे सैयद सरदार, ज़ात ज़ात धाड़ेल, संदसि हरदम सलामी, कामोरा संदसि प्याले भाई, तंहिंखां सवाइ वॾो मेंबर जुमे खे साईं गतरा गतरा कराए छॾींदो। मूंखे भुणक निकिरी वई, पर जेकॾहिं मुंहिंजी ख़बर पइजी वियसि त उहो सोचे मुंहिंजो हां ई धड़किजी वियो। मियाँ पंहिंजे मुंहुं अलाए छा पियो चईं। हिकु त सॼे ॾींहं में को गिराक न वरियो आहे, वरी तूं बि अलाए कहिड़नि ख़्यालनि में ॿुॾल। हकीम मोड़ीअ खे रेड़े मुंहिंजे भरिसां अची वेहंदे चयो। मां सोचां पियो त साईं ॾिनल शाह जुमे शीदीअ जा लाह ई कढाए छॾींदो। छाजो बाबा, उहे सैद रुगो सिंध में शींहं थियनि, सिंध खां ॿाहिरि मोगा सफ़ा लुल। हकीम बराणियो, पर साईं जा मुरीद सिंध खां ॿाहिरि बि त आहिनि न। साईं पंहिंजे त उते अचे जुमे जा सरिया जेॾा दाणा कराए छॾे। मूं चयो, छॾ ॾे यार, उहे सिंध जा माण्हू आहिनि, सादा ऐं अॿोज, न त मियाँ ज़मानो अलाए किथे वञी पहुतो आहे। अबा हींअर अहिड़ो सियाणो वाव लॻो आहे जो मुर्शिदनि जो मुरीदियूं ॿुरंदियूं वयूं ॿिनि में। जे मुरीद ऐं मुर्शिदनि जूं न्याणियूं था भॼाइनि, से वराईंदा वरी किथां। पर हकीम साहब, बीबी त क़ुर खे बख़्शियल हुई न। आख़िर त रब जो सचो कलाम आहे, जुमे जा संद कीअं न सुकाईंदो। उन ते हकीम साहब वॾो टहक ॾींदे चयो, मियाँ माठ त भली। उहा सयादियाणी उन रोॾे खे फॿी। पर ॿेली हकीम साहब वरी चवणु शुरू कयो, जुमे खे जसो जे मञण मुराद आहे, मुड़ुस जो पुटु साईं। हा, का ॻाल्हि आहे। हकीम साहब जा उहा लफ़्ज़ मूंखे तीर थी लॻा। लॻमि ॼण हकीम साहब मूंखे चई रहियो हुजे त तूं वॾो भाड़ी हुएं।